जी नाज़रीन, जीअं त 24 जुलाई ते सिंध जे ॿियनि ज़िलनि खां पोइ कराची समेत मलीर जे ॿियनि ज़िलनि में ॿियो मरहलो बलदियाती इलेक्शन जो थी रहियो आहे, जंहिंमें काफ़ी पार्लिमानी सियासत कंदड़ पार्टियूं हिसो वठी रहियूं। उन्हनि सां गॾु आज़ाद उम्मीदवारनि जो हिकु वॾो अंग मैदान में लथल आहे। उन सिलसिले में यूनियन काउंसिल दरसानो छनो था ॿ नौजवान शख़्सियतूं जेके समाजी कमनि में हमेशह अॻिभर रहियूं आहिनि, हिन वक़्तु उहे सियासत में पंहिंजो क़दम रखी रहियूं आहिनि। सियासत जे ज़रिए पंहिंजे यूनियन काउंसिल जे आवाम जा मसइला हल करण जे लाइ पुरउमीद पुरजोश नज़र अची रहिया आहिनि। उन सिलसिले में असां हितां जे आज़ाद उम्मीदवार यूनियन काउंसिल दरसानो छनो ते नामज़द चेयरमैन रमज़ान ख़ासकली ऐं वाइस चेयरमैन साजिद गुलाम जोखियो सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़े मक़सद सां ऐं कहिड़े मंशूर खणी हिन इलेक्शन जे मैदान में लही रहिया आहिनि ऐं छा हू सम्झंदा त हिन हिते इलेक्शन में हू खटी करे आवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदा। उन सिलसिले में असां हुननि सां अॼु ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदासीं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनी खां पहिरीं आउं पंहिंजो तारुफ़ ॿुधाईंदो हलां। ऐं UC 8 दरसानो छनो जो असां हिकु पैनल पंहिंजो बनायो आहे, जंहिं अंदरि आउं वाइस चेयरमैन साजिद गुलाम जोखियो उम्मीदवार आहियां और मूंसां गॾु जो उम्मीदवार चेयरमैन जो आहे उहो रमज़ान ख़ासकेली। असांजो मेन मक़सदु पंहिंजो आज़ाद पैनल बनाइण जो, उहो माण्हू जे ख़ासि तौर पे UC 8 दरसानो छनो जो ख़ासि तौर पे माण्हू जा मसाइल आहिनि, बुनियादी मसाइल खे बि महरूम रखियो वियो आहे। इंशाअल्लाह मूंखे UC 8 दरसानो छनो जी आवाम ते पूरो एतमाद आहे। उहो मूं मथां भरोसो इंशाअल्लाह करे वोट ॾींदा 24 तारीख़ ते। और हमेशह वांगुरु पुराणे माण्हू खे आज़मायो आहे। ऐं UC 8 दरसानो छनो जी आवाम सां अपील थो करियां ऐं मूंखे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई करे कामयाबु करियो और मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी। ऐं हिन खां पहिरीं बि सोशल एक्टिविटी अंदरि काफ़ी एक्टिव रही चुको आहियां और ख़ासि तौर पे पंहिंजे माण्हू जा मसाइल मूंखे ख़बर आहिनि, उन जा मसाइल हिते छा आहिनि। और इंशाअल्लाह मूंखे काफ़ी राज बिरादरी मिली करे मूंखे हिकु मूं मथां एतमाद कयो आहे। इंशाअल्लाह हिकु बहितरीनु 24 तारीख़ ते रिज़ल्ट मिलंदो UC 8 दरसानो छनो आवाम खे। सियासत में अचण जो मक़सदु कहिड़ो, जॾहिं त अवां सोशल वर्कर माशाअल्लाह वॾो नालो आहे मलीर में, हर जॻह ते मौजूदु हूंदा आहियो ऐं हिन खां जीअं यूनियन काउंसिल अवां हिन वक़्तु इलेक्शन लड़ण जे लाइ वञी रहिया आहियो दरसानो छनो, माज़ी में हुनजो शुमार थींदो आहे त एशिया जी सभु खां शाहूकार यूनियन काउंसिल में, त आख़िर कहिड़ी वजहनि जो अॼु बि उहे यूनियन काउंसिल जेके बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, छा उते जेका बजट हुकूमत नथी ॾिए या बजट सही ख़र्च नथी थिए? हाँ बिल्कुलु सरवर, हाँ बिल्कुलु सही सवाल मूंखां पुछो। अल्लाह पाक मूंखे काफ़ी इज़त ॾिनी आहे, ख़ासि तौर पे मलीर जे जेतिरे बि मलीर जी पूरी आवाम मूंखे सुञाणे थी। और छला सोशल वर्कर भी एक की खिदमत ही आहे और सियासत भी एक की खिदमत आहे। सियासत के हिन वक़्तु जो माण्हू असां मथां मुंसलिक आहिनि, उहो कारोबार सम्झी सियासत पिया करीनि, खिदमत कोन था सम्झनि। और ॿियो सवाल जो इहो हो, UC 8 दरसानो छनो एशिया जी बिल्कुलु हिकु अमीर तरीन UC रही आहे और उन UC अंदरि छा छा पूरे सिंध अंदरि कमु थियो आहे उहा पूरे सिंध खे ख़बर आहे। इन जे बावजूद बि UC 8 दरसानो छनो आवाम खे पंहिंजे बुनियादी सहूलियत खां इन दूरि रखियो आहे। पाणी पीअण लाइ पाणी हिते कोन्हे, हलण लाइ रोड कोन्हे, सेवरेज आहे त गटर भरियो पिया गली अंदरि। और आउं हिकु सोशल वर्कर थी करे और कब तक आउं हिकु सोशल वर्कर थी कमु कंदुसि। और माण्हू जो ख़ासि तौर पे आवाम जेको ज़ोर हो, साजिद तो जहिड़ो शख़्स और तो जहिड़े माण्हू खे अचणु खपे सियासत में। ऐं पूरे पंहिंजे आवाम जी गुज़ारिश ते बाक़ी मुंहिंजे पंहिंजी हिकु दिली ख़्वाहिश हुई, ऐं माण्हू जी खिदमत करियां और मूंखे पूरी उमेद आहे UC 8 दरसानो छनो आवाम खे इंशाअल्लाह हिकु सुठो 24 तारीख़ ते फ़ैसिलो कंदा और इंशाअल्लाह हाणे फ़ैसिलो ऐं पाण कंदा। हमेशह आंजो फ़ैसिलो ॿिए कीअं कयो आहे, हिन दफ़ा आंजो फ़ैसिलो ऐं पाण पंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो। ऐं चाहियो था रोड बणजनि ऐं चाहियो था बुनियादी सहूलियत सां आवाम UC 8 दरसानो छनो आवाम रहे, या हमेशह पुराणा चेहरा ॾिसी करे हमेशह इन रोईंदसि वॾेरे पुठियां और ख़ासि तौर पे इन नुमाइंदगी जे पुठियां। अच्छा, अवां छा था सम्झो त जेका सिंध में हुकुमरान जमात आहे, जीअं त बुज़ुर्ग में बलदियाती इलेक्शन जो पहिरियों मरहलो थी चुको आहे, त उते काफ़ी जॻहियुनि तां धांधलियुनि जूं शिकायतूं आज़ाद उम्मीदवारनि जूं आयूं या मुखालिफ़ पार्टियुनि जूं, जेका हुकुमरान जमात आहे सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन्हनि धांधली कई आहे या
असांजा एजेंट या असांजे उम्मीदवारनि खे अगवा कयो वियो, प्रेशर कयो वियो। और छा सम्झो त हिते उहा फेयर इलेक्शन थींदी जो माना ॿी पार्टी खे या आज़ादु उम्मीदवार खे अचण जो मौक़ो मिली सघे। हिन सिलसिले में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खां कहिड़ी घुर कंदा, अवां जो कहिड़ो मुतालबो आहे त चूंडूं जेकी थियण वञी रहियूं उहे फ़ौजी निगरानी में थियनि या ऐं सिंध पुलिस मां ई मुतमिन हूंदा? बिल्कुलु सवाल बिल्कुलु सही पुछो। ऐं इलेक्शन कमीशन पाकिस्तान सां अपील कंदो, ही जो इलेक्शन आहे ख़ासि तौर पे कराची अंदरि, उहो उते पुलिस मथां असांखे एतमाद कोन्हे। पुलिस मथां एतमाद इन लाइ कोन्हे, सुपिनी ख़बर आहे हिन वक़्तु पुलिस कंहिंजे चवण ते पूरे सिंध अंदरि हले थी। ऐं अपील कंदो रेंजर्स आर्मी तैनात की वञे और ख़ासि तौर पे हिकु फेयर इलेक्शन थियनि और ईअं न थिए रातों राति ठपा माण्हू ॿिया लॻी वञनि। और मूंखे पूरो इतमाद आहे पंहिंजे इलेक्शन कमीशन पाकिस्तान मथां और ख़ासि तौर जेतिरा हिसाब इदारा आहिनि इन चीज़ ते फुल नोटिस वठींदा और छा सिफ़ाफ इलेक्शन थींदा इंशाअल्लाह। इलेक्शन खटी वेंदा त माण्हू खे कहिड़ी सहूलियत फ़राहम कंदा? अवां जो इहो चवणु आहे त आउं सोशल वर्कर थी करे कमु कंदो रहियो आहियां, पर उहे कहिड़ा कम जेके रहियल आहिनि जेके अवां सियासत में अची करणु चाहियो? बिल्कुलु हिकु सोशल वर्कर थी करे जेतिरो मुंहिंजे बस में हो, जेतिरे माण्हू सां जिते बि असांजा मसाइल हल थी सघिया उहे इनशाला असां करियूं पिया और अॻियां बि इनशाला कंदासीं बि। लेकिन सियासत अचण जो मेन मक़सदु माण्हू जो बुनियादी वॾा मसइला आहिनि उहो सिर्फ़ु हिन वक़्तु सियासत में हल थी सघंदा। तव्हांखे ख़बर आहे सोशल वर्कर थी करे ऐं केतिरो माण्हू जा मसाइल हिन वक़्तु हल करियूं पिया और इनशाला मूंखे पूरो इतमाद आहे और फेयर इलेक्शन बि थींदा और माण्हू जी ख़िदमत भी काफ़ी चीज़ें में जॾहिं इलेक्शन में ईंदासीं इक़्तिदार में उहा चीज़ पाण पंहिंजे साम्हूं इंशाल्लाह नज़र ईंदियूं। अच्छा, अवां छा सम्झो त जेका हिन वक़्तु इलेक्शन थींदी उन खां पोइ जेका इक़्तिदार में ईंदा त छा कंहिं पार्टी खे जॉइन कंदा या कहिड़ो सोचींदा? बिल्कुलु उहो बाद जो फ़ैसिलो आहे, उहो इंशाल्लाह खटाइण खां बाद हिकु आवाम जे लाइ अचूं था और जो आवाम जे लाइ यूसी 8 दसांशने जे आवाम लाइ बहितर हूंदो उते ई फ़ैसिलो कंदासीं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं पंहिंजो पहिरीं त तारुफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो मोहम्मद रमज़ान ख़ासकिली आहे। हिन वक़्तु आज़ाद पैनल ते असां इलेक्शन यूसी 8 दरसाणो छन्नू ते विड़ी रहिया आहियूं, जंहिंजो आउं पाण चेयरमैन शिप जो उम्मीदवार आहियां, चेयरमैन जो उम्मीदवार आहियां। ऐं मुंहिंजो जेको वाइस चेयरमैन जो उम्मीदवार आहे उहो साजिद गुलाम जोखियो साहिबु आहे। ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि मां असां काउंसलर खणी करे असां हिकिड़ो पैनल बनायो आहे। असां अल्लाह पाक जी रहमत मां पुर उमीद आहियूं ऐं असां यूसी 8 दरसाणो छन्नू जी आवाम मां पुर उमीद आहियूं इंशाअल्लाह जीत असांजी थींदी, हमेशह हक़ ऐं सच जी जीत थींदी। हिन वक़्तु जेको इलेक्शन असां विड़ी रहिया आहियूं, असां पंहिंजी मदद पाण न बीठा आहियूं। असांखे तमामु बिरादरियूं जेके यूसी 8 दरसाणो छन्नू में जिन जी रिहाइश आहे उन्हनि सभिनी बिरादरियुनि गॾिजी करे चूंडे असांखे अॻियां आंदो आहे। इंशाअल्लाह असीं उन जी उमीदनि ते पूरो उतरंदासीं। बाक़ी बुनियादी मसइलनि खां असां वाक़ुफ़ु आहियूं, छो जो असां हिन वक़्त खां कमु न पिया कयूं, पहिरीं बि असां कमु कयो आहे। ऐं असां तमामु जेके मसइला मामला त बुनियादी जेका बि ॻोठनि जा गलियुनि जा कूचनि जा जेके मसइला आहिनि उहे असां उन्हनि खे बख़ूबी ॼाणूं था ऐं इंशाअल्लाह खटी करे उन्हनि मसइलनि ते ज़्यादा खां ज़्यादा कमु करे पंहिंजी आवाम जी दिलि ख़ुशि कंदासीं ऐं उनजो हक़ अदा कंदासीं। आउं पाण बि यूसी दरसाणे छन्ने जो पहिरीं वाइस चेयरमैन रही चुको आहियां, जेको गुज़िरियल टेन्यूर रहियो। उन में कुझु कम न थियण जी मेन वजह इहो रही आहे त हिकिड़ो डेमी सिस्टम बनायो वियो हो, जंहिंमें वसाइल कम हुजण जे करे वसाइल न हुजण बराबरि हुआ। उन जे करे जेके बुनियादी मसइला आहिनि उहे पूरे तरीक़े सां हल न थी सघिया, उन्हनि में काफ़ी कोताहियूं रहियूं आहिनि। ऐं हीअ टेन्यूर असांजो इंशाअल्लाह असां पुर उमीद आहियूं अल्लाह पाक असांखे इज़त ॾींदो ऐं यूसी 8 दरसाणो छन्नू असां मथां एतमाद कंदी, उनजी आवाम असां मथां एतमाद कंदी। इंशाअल्लाह असां खटी करे उन्हनि जा जेके बि बुनियादी मसइला आहिनि वधि खां वधि हल करण जी कोशिशि कंदासीं। जी अदा सरो, तव्हां सुठो सवाल कयो। त पहिरीं जेको ॾिसो नुमाइंदगी आहे उनखे पहिरीं विज़ात करे चुको आहियां त वसाइल न हुजण जे बराबरि हुआ।
उन जे बावजूद बि वसाइल न हुजण जे बावजूद बि असां पंहिंजी समाजी जेकी रवायत हुई उनखे जारी रखियो। असां सियासत ते ज़ोर न रहियो त बजट न आहे त ॿिया कम न कंदासीं। माण्हुनि जे ॾुखनि में सुखनि में माण्हुनि जा जेके मसइला जेके असांजे वसार हुआ पंहिंजी ज़ातियात ते असां हल करे सघियासीं ते उन्हनि में असां पर्सनल तालुकात इस्तेमालु कया, या कंहिं दोस्तनि जा सिस्टम इस्तेमालु कया, दोस्तनि जी जेकी आहे सो हमदर्दी इस्तेमालु कई। असां माण्हुनि जे कमनि में जेतिरो असांखां थी सघियो आहे, वसाइल न हुजण जे बराबरि हुआ पोइ बि असां माण्हुनि जा काफ़ी कम कया आहिनि। ईअं न आहे त कम न आहिनि थिया। तव्हां यूसी दर्शाने छन्ने जी चार्ट खणी ॾिसो, अॼु बि तव्हांजे अॻियां कम पिया आहिनि। तव्हां इन में लिकियल न आहिनि, तव्हां खां लिकियल न आहिनि, तव्हां मीडिया आहियो, ऐं केतिरा कम तव्हांखे ॻणाया। लाज़मी आहे हाणे हिकिड़े टेन्यूर में सभु कम नथा थी सघनि, बाक़ी पुठिएं टेन्यूर जी जेकी बजट हुई उहा तव्हांजे अॻियां आहे। बाक़ी असां यूसी दर्शानो छन्नू जी आवाम असां ते एतमाद करे थी। इंशाअल्लाह अल्लाह जो रसूल रहम कंदो, सभु अल्लाह पाक इज़त ॾींदो, माण्हू एतमाद कंदा, इंशाअल्लाह भरपूर वोट कंदा, असांखे कामयाबु कंदा, असां पूरी उमीद आहियूं।